नाज़रीन, पटीदन में भी जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैली कढी वई आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे वकार राजपूत। जी वकार। अॼु पटीदन में भी जश्न ईद मिलादुल मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो थो वञे। पटीदन में नुसरत केनाल खां कारी बरकत अली ऐं कारी इल्ताफ़ हुसैन जे अॻवानीअ में नुसरत केनाल खां रैली कढी वई आहे। रैली जेका आहे पटीदन टाउन ताईं ईंदी, टाउन खां पोइ जेका आहे स्टेशन ते वापसि ईंदी, जंहिंमें मरहबा या मुस्तफ़ा जा नारा पिणु लॻाए था वञनि। नंढनि मासूम ॿारनि खे जेको बैनर हथ में आहिनि, उन वारे सां अचो त जेके मौजूदु आहिनि रैलीअ में माण्हू उन सां ॻाल्हि ॿोल कयो, उन्हनि जो छा चवणु आहे। जेको ॾींहुं 12 रबीउल नूर शरीफ़ जो ॾींहुं मुबारक आहे, मुस्लमाननि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह पूरे मुल्क में मुस्लमान जेके आहिनि जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी मल्हाए रहिया आहिनि ऐं शहर शहर में ऐं ॻोठ ॻोठ में ऐं इलाइक़े इलाइक़े में ऐं वॾनि सिटियुनि में पूरी दुनिया जे अंदरि कोने कोने में मुस्लमान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी मल्हाए रहिया आहिनि। तरफ़ नूर नूर छाइजी वियो। पटीदन में पूरी दुनिया में अल्हम्दुलिल्लाह जज़्बे जोश सां ईद मिलादुन्नबी जा जलसा जुलूस थियनि पिया। हर तरफ़ रोशनी रोशनी आहे, हर तरफ़ मीलाद जा सावा झंडा। मरहबा या मुस्तफ़ा, मरहबा सरकार जी आमद, मरहबा हुजूर जी आमद, मरहबा। असां अॼु जश्न ईद मिलादुन्नबी 12 रबीउल अव्वल जे हवाले सां जेकी अॼु रैली निकिती आहे, इन में शरीक आहियूं ऐं इहो आका जो मिलाद आहे, आका जो जश्न आहे, आका जो विलादत जो ॾींहुं आहे। इहो ॾींहुं असां हर साल इंतहाई मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। असां हर साल जेको आहे रबीउल अव्वल ते जुलूस में शिरकत कंदा आहियूं ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ी ऐं ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं। रैली में अवाम मौजूदु माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणु आहे त अॼु असांजे लाइ जश्न ईद मिलादुल मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾे में वॾो ॾींहुं आहे। असांजी सभिनी ईदुनि खां इहा वॾी ईद आहे, जंहिंमें असां पंहिंजे घरनि खे, मस्जिदुनि खे ऐं दुकाननि खे बैनरनि सां ऐं चिमकियुनि सां ऐं लाइटिंग सां सिंगारींदा आहियूं। असांजे लाइ वॾे में वॾो ॾींहुं ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, जंहिंमें असां पंहिंजे घरनि में, मस्जिदनि में, दुकाननि ते ऐं शहरनि में मिठाई विराईंदा आहियूं ऐं झूमंदा आहियूं।